जवाब लगारी लकगोट साले खास केली जो नौजान इरशाद खास केली जो एहतजाज। मुख्य अली खान लगारी वासी मोहम्मद सिद्दीक पुलिस कांस्टेबल आमिर लगारी जबरदस्ती मनशियात विक्रो करण लाइ मजबूर करे रहा आहिनि। गरीब मजदूर माण्हू आया आहिनि, किने धंधे में मुलविस थियण नथो चाहियां, पर मथियां माण्हू मूंखे जबरदस्ती मनशियात विक्रो करण लाइ ज़ोर भरे रहिया आहिनि ऐं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जेकॾहिं असांजी मनशियात विक्रो न कई तोखे चरसे ठरे में चालान कराईंदासीं। नौजान जो साथ न ॻिया दाऊं मूंसां मनशा वारनि मूंखे तंग कयो। मुने वारनि चयो जी मनशा वारा मूं हुननि जी कोन हलाई। उनखां पोयां वरी जान मस छॾायमि। वरी मोहम्मद सिद्दीक ऐं आमिर पुलिस वारा चवनि असांजी मनशा त चला। मुंहिंजो बाबा इहो कमु ई कोन थो करियां। अकलारी रोज़ी थोरी घणी करियां पियो ऐं उन खां पोइ 2 टे ॾींहं गुज़रिया वरी जेको हिन मोहम्मद सिद्दीक ॿधी वियो। हुन गुलाम अली पुलिस में को मनशा में ॿधो त छुटी आयो आहे। मुंहिंजे लाइ बाहि ॿारे छॾी अचे थो असांखे तो ॿधायो आहे हीअं कयो आहे ऐं हाणे चर्स खणियो वज़न पिस्टल खणियो त चवंदा तोखे हिन में चलान करायूं तो हीअं था करियूं। कई चकर मूंखे धमकियूं ॾेई आहिनि मारण जूं। हाणे ॿुधायो केॾां वञा गरीब मिसकिन माण्हू आऊं भला ख़ुदिकुशी करे जान छॾायां। को मुंहिंजो धणी नथो थिए। मिसकिन माण्हू केॾां थो वञा काठियूं वञा गुज़रे करियां कंहिं स्टॉल ते वञण जहिड़ो कोन्हे। केॾां वञा जीअं चओ तीअं करियां। मूंखे न आमिर पुलिस वारे मोहम्मद सिद्दीक इन ॿिन्हिनि छितो करे विधो आहे। सॼो ॾींहुं मुंहिंजे पोयां लॻा त हुनखे मां 2 टे चकर ॻोठ आया आहिनि। उते मुंहिंजे ॻोठी जा माण्हू गॾिया हुननि जो यार तुंहिंजे लाइ आया तो विढ़ण लाइ चर्स खणी पिया हलिया को पिस्टल विस्टल या ॿुधाइनि पिया असां चैलान था करियूं। हिन में ॿधी हिनखे ॿी पुलिस घुरायो था हुनखे जले। हाणे लो थी विया गरीब मिसकिन माण्हू केॾां वञे जीअं चओ। नौजान जो वधीक चवणो मुंहिंजे इनकार करण ते मथियां माण्हू हर रोज़ मुंहिंजे घर जी घिटी ते अची मुंहिंजे खानदान वारनि खे मौत मार धमकियूं ॾींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त मोहम्मद सिद्दीक जंहिंखे कुझु अर्सो पहिरीं मनशियात में टंडो गुलाम अली पुलिस चालान कयो उनखे इरशाद गिरफ़्तार करायो आहे। DIG हैदराबाद SSP टंडो एलायर खे अपील थो करियां त मथियनि माण्हुनि खिलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्टर जुल्फकार खोसो सां गॾु अली जाफ़री सोलंकी HRJD न्यूज़ हैदराबाद।